सेंट्रल जेल सखर इंतजामिया पारां कैदियुनि खे सिख्या ॾियण ऐं उन्हनि जी सलाहियतुनि मां फ़ाइदो हासिल करण ऐं खेनि समाज में बाइज़त रोज़गार ॾियण लाइ कोशिशूं जारी आहिनि। इन सिलसिले में सखर आर्ट्स काउंसिल में कैदियुनि जी हथ सां ठाहियल सामान जी नुमाइश मुनक़िद कई वई, जंहिंमें DIG जेल असलम मलिक ऐं कमिश्नर सखर फ़ियाज़ हुसैन अब्बासी ख़ासि शिरकत कई। जेल सुप्रीडेंट आगा ज़ुल्फ़कार पठान कैदियुनि जी हथ सां ठहियल तस्बियूं, सिंधी टोपियूं, रिलियूं, चादरियूं, पेंटिंग्स, शोपीस, लेडीज़ ज्वेलरी, पर्स, चाबियूं, पखियुनि ऐं ॿियनि शयुनि जी नुमाइश कई वई। डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कुराई चयो त नुमाइश में विकिरो थींदड़ सामान जो समूरो मुनाफ़ो कैदियुनि खे ॾिनो वेंदो, जंहिंसां हू पंहिंजे घर वारनि जी मदद करे सघंदा। शहरियुनि हिन नुमाइश खे जेल इंतज़ामिया तरफ़ां हिकु बहितर साराह जोॻो अमल करार ॾींदे चयो त जेल इंतज़ामिया कैदियुनि खे समाज में बाइज़त रोज़गार फ़राहम करण लाइ पंहिंजो मुस्बत किरदार अदा करे रही आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची